पत्थर ॼण त हथनि में आहे, कालूं तोसां ॻाल्हि न थी आहे। अच्छा, मन में केॾा मुंझार आहिनि, केॾो फाथो बीठो आहियां, तोखे कहिड़ी कलो सां। एॾी बेहसी जेको आहे सो मजबूरी, उन ग़ालिब जो हिकिड़ो शेर बि यादि थो अचे त इश्क में मर्ज़ियां नहीं चलती ग़ालिब, जैसे यार कहें बिस्मिल्लाह। सो थींदो ईअं ई आहे, शाइर आशिक़ जेको आहे उहो वीचारो मजबूर आहे। ऐं तनवीर जेको पंहिंजे उन दाख़िली कैफ़ियतुनि जो इज़हार कयो आहे पंहिंजी शाइरी में, उहो इहो ई आहे त हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो मजबूर आहे महबूब जे अॻियां, ऐं तमामु घणो हिकिड़ो उन सां तनवीर पंहिंजी मोहबत जो इज़हार कयो आहे। ऐं यकीनन तनवीर जो ही नज़म जेको आहे सिंधी अदबी संगत में ॾाढो हिकिड़ो सुठे नमूने सां हुन पेश कयो आहे। साईं जी ॻाल्हि वांगुरु पेशकश जो हिकिड़ो अंदाज़ असांखे चेंज लॻो आहे, पर उन में जेको लफ़्ज़नि जो जुड़ाव आहे, उन में जेको रिधम आहे, उन में जेके ॿियूं खोड़ सारियूं फ़नी ॻाल्हियूं आहिनि, उहे तनवीर जो उन जाइ ते बीठल आहिनि। ऐं सो तमामु सुठो, तमामु ख़ूबसूरत। असां त तनवीर खे बहितरीनु नज़म लिखण ते जेको आहे वाधायूं पेश कयूं। सतारी मंज़र टालपुर वॾा ते तनवीर भाई जे सां मुंहिंजी पहिरीं गॾिजाणी, ऐं साईं जन जेको नज़म पेश कयो, नज़म तमामु बहितरीनु। शाइर जो तसलसल जेको हादी साईं चयो, वाक़ई बि असल छा आहे, लिखण महिल हिकु 0 पॉइंट समथिंग बि ज़हन हेॾे होॾे थी वेंदो आहे त उहो मतिलबु त गज़ल हुजे, नज़म हुजे या कहिड़ो बि सिन्फ़ हुजे, उहा पूरी नथी थी सघे। सो मुंहिंजे पहिरीं गॾिजाणी में इलाही कुझु ईअं सम्झो सिखियो बि आहियां साईं जे हिन नज़म सां। ऐं साईं जो जेको नज़म ऐं ख़्याल ऐं जेको लफ़्ज़नि जी चूंड आहे, तमामु बहितरीनु आहे। पर थींदो ईअं कॾहिं कॾहिं वरी माण्हू थोरा ज़हनी डिस्टर्ब बि थींदा आहिनि हादी साईं। पोइ पढ़ण जे हिसाब सां ईअं पियो लॻे त साईं असां फिज़िकल वेठा आहिनि, पर मैंटली तौरु किथे डिस्टर्ब आहिनि। पोइ इन जे करे तमामु बहितरीनु। ठीकु आहे, वॾी महिरबानी। असांजे सिंधी अदबी संगत जो सीनियर शाइर, अदीब ऐं लेखक साईं ख़ालिक ॾिने ख़ासि अली साहब खे त हू पंहिंजो जेको आहे सो इस्म पेश करे। मुंहिंजो गीत आहे त तारनि खां पुछो, राति तारनि खां पुछो, वाव वारनि खां पुछो, छा हू न ईंदो, हू न ईंदो। राति तारनि खां पुछो, वाव वारनि खां पुछो, छा हू न ईंदो, हू न ईंदो। ऊंदहि ऐं ओसीअड़े में, ऊंदहि ऐं ओसीअड़े में, माउ ॿारनि खां पुछो, छा हू न ईंदो, हू न ईंदो। उघाड़े वण पखियुनि जो, उघाड़े वण पखियुनि जो, थे ॾारनि खां पुछो, छा हू न ईंदो, हू न ईंदो। रोई रोई नेण थका, रोई रोई नेण थका, लुड़क लारनि खां पुछो, छा हू न ईंदो, हू न ईंदो। ॻोल्हे ॻोल्हे पोपट थको, ॻोल्हे ॻोल्हे पोपट थको, ॼांभे फुलारनि खां पुछो, छा हू न ईंदो, हू न ईंदो। उॾरी कोयल साणी थी पे बहारुनि खां पुछो, छा हू न ईंदो, हू न ईंदो। राति तारनि खां पुछो, वाव वारनि खां पुछो, छा हू न ईंदो, हू न ईंदो। असल में गीत त आहे, पर मुज़कर पाए में न ईंदो, इहा ख़बर न पई त छा न ईंदो। जेकॾहिं असां वटि अक्सर मुअनिस पाए में इस्तेमालु लफ़्ज़ थींदो आहे त हूअ न ईंदी, पोइ उन में असांजो तसवुरु वेंदो आहे आज़ादीअ ॾांहुं। छो त लफ़्ज़ आज़ादी जेका आहे उहा मुअनिस पाए में ईंदी आहे, पर हिन में मुज़कर पाओ आहे, इहा ख़बर नथी पए त हू इशारो काॾां केॾांहुं थो वञे, इन जी ख़बर क्लियर नथी पए। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त किथे न किथे हिंट ॾियणी पवंदी आहे, शइ खे क्लियर रखिणो पवंदो आहे त जंहिंजो ज़िक्र कजे थो त उहा आहे छा, उहा बि हिन में कमी महसूसु थिए थी पई। बाक़ी जेको आहे सिर्फ़ु इंतज़ारु आहे, सिर्फ़ु ओसीअड़ो आहे, कंहिंजो आहे उहो अञा ताईं हिन कैफ़ियत मां मालूम न थियो आहे। पर उन में जेकॾहिं थोरी भेट मिले हा त शायदि उहो अञा हिन गीत खे वधीक
जेको आहे ज़िंदा करे हा माना हिकिड़ो जान बख़्शे हा, उहा मुंहिंजे ख़्याल में त उहा कमी ज़रूरु हिन गीत में नज़र अचे थी। वाव वारनि खां पुछो, राति तारनि खां पुछो, वाव वारनि खां पुछो, छा हू न ईंदो, हू न ईंदो। ऊंद ऐं ओसीड़े में माउ ॿारनि खां पुछो, छा हू न ईंदो, हू न ईंदो। हाणे साईं जी ॻाल्हि वांगुरु साईं हादीलाल साहिब जी, त हिते हिकिड़ो उहा शइ क्लियर नथी थिए त कंहिंजी ॻाल्हि आहे। हूअ असां कंहिं महबूब लाइ बि चई सघूं था, छो जो ऐं या कंहिं आज़ादी लाइ, उनजो त हिकिड़ो ख़्यालु असांखे मिली थो वञे, पर हिते उहा शइ क्लियर नथी थिए। मुंहिंजो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे त फिक्शन लिटरेचर जेको बि आहे उन में शइ जा ॿ पासा थींदा आहिनि, ॿ रुख थींदा आहिनि। हिकु रुख इहो आहे त शइ असां वटि क्लियर थी ईंदी आहे। मिसाल का कहाणी असां अफ़सानो पढ़ूं था त हिकिड़ा प्लाट लेस अफ़साना बि थींदा आहिनि जंहिंजो को बि प्लाट न हूंदो आहे, किरदारु भले न बि हुजे पर उन में जेका ॻाल्हि थियल हूंदी आहे, उन में जेका किथा हूंदी आहे, उन मां असां अंदाज़ो लॻाए वेंदा आहियूं त हिन जेको हीअ तख़लीक़ वारा हिन छा चयो आहे, हिन कहिड़ी ॻाल्हि कई आहे, हिन कहिड़े मसइले जी निशानदी कई आहे, हिन कहिड़ो जेको उहो तख़यली जो किरदारु आहे उन जोड़ियो आहे। त बुनियादी तौरु कॾहिं कॾहिं शाइर बि ईअं ई कंदो आहे। शाइर जो महबूब हुजे, कंहिं बि का बि अहिड़ी ॻाल्हि कई हुजे, उन शइ खे मुबहम रखी छॾींदो आहे। ॾिसो नी, हिते राति तारनि खां पुछो, वाव वारनि खां पुछो, छा हू न ईंदो, हू न ईंदो। हाणे असां हिते हिकिड़ो सोचण जो मक़ाम आहे, हीअ शाइर असांखे मजबूर थो करे त सोचो कहिड़ी शइ आहे जेका तारनि बि पुछे, राति तारनि खां पुछी आहे, तारनि राति जेको आहे तारनि खां पुछियो आहे, ऐं वाव वारनि खां पुछियो आहे त हू न ईंदो। ऊंद ऐं ओसीड़े में माउ ॿारनि खां पुछो, इहा त ॻाल्हि क्लियर आहे, ज़ाहिर आहे। माउ पंहिंजे मथां थी सघे मुड़ुस जे लाइ पुछियो हुजे त उहो न ईंदो, तव्हांखे जंहिंजो इंतज़ारु आहे गबो खणी ईंदो, रोटी खणी ईंदो, उहो न ईंदो। या जेको आहे सो उघाड़े वण पखियुनि जो थिए ॾारनि खां पुछो, छा हू न ईंदो, हू न। मुमकिन आहे हिते कंहिं पखी जी ॻाल्हि हुजे, को अहिड़ो पखी जेको रोज़ु उन ॾार ते ईंदो हुजे, वेहंदो हुजे, उनजो आख़िर हुजे, उहो न ईंदो हुजे, उन हिकिड़े ॾुख में इहा शइ ॻाल्हि कई हुजे। रोई रोई नेण थका लुड़क लारनि खां पुछो, छा हू न ईंदो, हू न ईंदो। असां वटि शाइरी में मुज़किर ऐं मुंस जो शुरूअ में इहो कॉन्सेप्ट हुयो। शाह लतीफ़ पंहिंजी शाइरी जो इज़हार जेको औरत खे छो बणायो, इन करे त सॼी शाइरी जेका असांजी क्लासिकल मिले थी, ख़ासि तौर ते जेका काफ़ी आहे, काफ़ी जो साईं तव्हांखे ख़बर हूंदी त काफ़ी लिखबी उन में उन औरत जे इज़हार सां आहे, औरत जी ज़ुबान माना हुनखे ॾिनो, चाहे उहो शाइर जेको मेल ई हुजे पर उहो फीमेल थी जेको आहे सो लिखंदो आहे, ॼण त हिकिड़ी औरत थी जेको आहे सो शाइर तख़लीक़ करे। पर जदीद शाइरीअ में मुज़किर ऐं मुंस जे कॉन्सेप्ट खां शाइरी टुटी वई आहे। हिन वक़्तु शाइरी उहा ज़रूरी न आहे त तव्हांजे मुज़किर में थी अचे, ज़रूरी न तव्हांजे मुंस में थी अचे। त मुंहिंजे ख़्याल में हिते बि उहा ॻाल्हि क्लियर थी वञे। ॻोल्हे ॻोल्हे पोपट थको ॼांभे फुलारनि खां पुछो, छा हू न ईंदो, हू न ईंदो। उॾरी कोपल साणी थी, उॾरी पोपट या कोपल साणी थी, पए बहारुनि खां पुछो, छा हू न ईंदो, हू न ईंदो। बुनियादी तौरु हीअ गीत सां निभाउ कंदड़ ई आहे ऐं हिन जो फ़नी घाणेटो बि जेको आहे उहो गीत सां ई मिलंदड़ जुलंदड़ आहे। हिन में मौसीक़ी बि आहे, थोरो लफ़्ज़नि जूं ग़लतियूं आहिनि। मिसाल पुछो, पुछो मुंहिंजे ख़्याल में पुछो नथो थी सघे, पुछियो थींदो, ये ईंदो, हुन सां वधीक थी सघे थो त रहनुमाई कंदो। बाक़ी हीअ हर हवाले सां मुंहिंजे ख़्याल में पुख़्तो ऐं जेको आहे सो मयारी गीत आहे। महिरबानी। असल में थींदो ईअं किथे मां पढ़ियो त ग़ालिब जो गज़ल हुयो ऐं ग़ालिब बि टेस्ट में वेठो त ग़ालिब खां ई तशरी थींदी आहे टेस्टुनि में, ग़ालिब खे ई गज़ल ॾिनो वियो, उन ई टेस्ट में ग़ालिब बि वेठो हुयो त रिटन टेस्ट थी पास थिए त ग़ालिब खे ई संदे उन गज़ल जी तशरी में फेल कयो हुयो। माण्हुनि जिन खे ख़बर पई त ग़ालिब पंहिंजे ई गज़ल में तशरी कई आहे पर फेल थी वियो आहे, त ग़ालिब खां पुछो हुयो त बाबा हे तो छा कयो आहे। माण्हुनि चयो ग़ालिब सां मिलो त साईं छा थियो आहे। पोइ ग़ालिब खां जेॾी महिल मिलिया, ग़ालिब हुनखे चयो त बाबा जंहिं अंदाज़ सां तव्हां सोचो था उन अंदाज़े सां मां गज़ल पेश ई न कयो आहे। कॾहिं कॾहिं राइटर छा थींदो आहे त हो एॾो कुझु ऐं लिख रखंदो आहे जो आम माण्हुनि खे सम्झ में न ईंदो आहे, पोइ जिन खे जीअं सम्झ में ईंदो आहे पोइ उन हिसाब सां उहो माण्हू तशरी करे ॾींदो आहे। पोइ साईं बि शायदि थी सघे थो लिक कयो आहे, असां उमेदु कंदासीं त पोइ या हिते ई असांखे जवाबु ॾिए या वरी कोई ॿिए गीत या गज़ल में असांखे जवाबु ज़रूरु ॾिए। वॾी महिरबानी।
चाकताल पुडा जे सरवाण ऐं तमामु